लुट मल गदा ये मल के हिकड़ी जोरदार ताड़ी ने मुके बुधायो मौला सेवा के सलामत रखा वाह वाह मुके लगे तो दिसो दा छा तो थे कई पहलवान नहीं भाई सुना पहलवान लाइक कयो सब्सक्राइब कयो असांजे ऑफिशियल टीवी खे त जीअं असांजे वीडियो जी हर पहिरीं नोटिफिकेशन तव्हां ॾे जल्द खां जल्द पहुची सघे। मलाखड़ा टीवी सब्सक्राइब करण न विसारींदा ऐं लाइक करण न विसारींदा ऐं ॾिसण न विसारींदा। मीर हसन सोलंकी। अस्सलाम वालेकुम गाइस, मैं तव्हांजो पंहिंजो मेज़बान मीर हसन सोलंकी अॼु हुते मौजूदु आहियां ज़िलो ठठो पीर पठे में मौजूदु आहियां ऐं पीर पठे पुठियां ही दरगाह आहे पीर पठे जो दरगाह आहे ऐं दातार जो दरगाह आहे तमामु बहितरीनु हिते दरगाह हिते आहे ऐं असांजे पुठियां नज़ारा ॾिसी रखो आहे दरगाहनि जा। इंशाअल्लाह तव्हांखे दरगाह जो दीदार कराईंदासीं ऐं मलाखड़ो तव्हांखे ॾेखारींदासीं। पीर पठे जो तमामु बहितरीनु हिते मलाखड़ो थींदो आहे ऐं ॿियो मलाखड़ो तव्हां सां शेयर कंदासीं। ऐं मलाखड़ा टीवी खे लाइक ऐं शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। लाइक शेयर बिल्कुलु फ्री आहे, जेतिरो लाइक शेयर कंदो ओतिरो असांखे सपोर्ट थींदी ऐं उन खां पोइ तव्हांखे मलाखड़ो ॾेखारींदासीं। मलाखड़ा टीवी मीर हसन सोलंकी खे लाइक करणु शेयर करणु बिल्कुलु न विसारिजो। दोस्तों पहलवान पोता रजिब रामो अचियो मीर हसन सोलंकी यूट्यूब जो नुमाइंदो मल पहलवान जो नुमाइंदो पोता मीर हसन सोलंकी लगे तारी वाला सभई कसम खुदायो आगे 12 महीने याद ईंदो मलाखड़ो पोता वाह मीर हसन सोलंकी अचियो राम सिद्धी अचियो दादलो सिद्धी जय खुशी जब मलाखड़ो पोता में तमाम थोड़ा तायू वाह नवा कपड़ा मलन से अता पोता मलन गो रसूल तो वही रे रसूल वाह हुशैन जमाली वाह वाह बच्ची लंबे जमाली लंबे सब मुकाबले वाह आज भला मुकाबले मल पहलवान को मलन सो सदा मारो कर वाह लगे ताड़ी जमाली लंबे मेरे कोई के चाचा तोर पर चाचा होशियारी अचियो गफूर मांगो वाह चढ़ा होशियारी जमाली लंबे जमाली भली जोड़ी सख्त मुकाबला मलाखी बदर से वाह वाह बस 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 तो जी मर्जी धमक ना दे बाहर आने दो बस लुंड वाह लुंड में शेख बने बस वाह लुंड अच्छे राज करो ऐसे अनोर शाह तो फाइनल आतन बादिनशी मेलो हजरत दरगाह साहिब पीर पथे बादशाह जो अज पेड़ों को मलाखड़ो पेड़ों की धमाल जेमें संजी कुंडो गुरशमा मल पहलवान बोतल पहलवान रजिब रामो पप्पू जमाली सदाम मला गुलान भी शीदी आ पहलवान दादलो शीदी पूरी संजी कुंडो गुरशमा मल पहलवान बोतल हर बता मामा बढ़िया लगे ताड़ी मामा खास करी जे लगे ताड़ी हां खास मलाखड़ो पोतो ने भली कर तो चो वाह हुसैन वाह मन हुसैन जब दोस्ता सामने साजादो यार जो यार मलाखड़े मौजूद है मलते वाह हो मथा इनायत खुशार वाह खास कर लिया लगे तारी रशीद शाह वाह खुशादी सजादा भा इधर 7 के लिए उखड़े पुत्र अनवर शाह बस खुशादी उखड़ा हुसैन वजह साईं बस
वाह रे अनूर शाह हटो पहुंचे वाह सही दवा वाह सही अनूर शाह नहीं सदा मला हलो मुकाबलो अलाउटारे कदर करे हेड़े ताली लगे खोसे ताली लगे हेड़े ये दी खोसो लाल काने पहलवान सोनू लाल का अबा वैरो ब्या मल वैरो मानू मल तो रिसन यार वैरो मेहरबानी करे ब्या मल वैरो मजे मजा मलागणे मल आइन कते जेका आयो सब मैदान ते बीठा आयो छडियो तो सही मानू मलागणो ते रिसन लगे हाँ पठान हाँ शिदी वाह हिलाला भला पहलवाना वाह अबा असांजो अञा अॻी मालूम कोन्हे थियो अबा साईं बि हिकदमि पोईंदे अची वियो हेॾा लुंड बि पोईंदे अची वियो अबा राइबानी मरनि खे विहार हेॾा अनवर शाह खे हिन सभिनी विहार मरनि खे नंबर सां मालूम कयो हाणे आहे इहो अथई ज़रे लाल काने खोसो पहलवान तारी लॻे खोसे जे लाइ नौजवान नंढो नेरी सोनू पहलवान होशियार थी खोसे ना सही है वह नथो उड़ी सके तो वही रहे अब एड़ा बाई में ना वञा आते सही है एड़ा को धक्के दियो तो जमीन में छले वाह सदा मलो तो हजी अताला चंदे तुझे बारो जगह न धक्के देर बिना देने मैं असा जो नंबर वाह लुंड मल गदा ये मल केजी कोने है लुंडो मल कोने लगे तो वापस सिटी मल्ल वड़ धक्क भले दे वो तुझे वण जड़ो है नंढड़ो बाहर ना स्कूल में पढ़े तो ये एडी बेवाज भी ना कर कैसा मल्ल घर लगी भई अब मानो हक के सच्ची गाल करे ये दिस मल्ल गड लगी पे दादागिरी करे तो करी अबाजे नगे जे ही बोड़े यो तो सीधी बटे जना बैठा आयूं असा बने के छड़ीदा दी कोन राय भी सीधी फिरे पियो सिद्धि खुलण भी है मला खड़ो करे तरीके तो वाला संजो बतर शेर है सब ना जात जगह करे बुतो मन दे बोसा जे सरकर जो मलन के छड़े हत कजी मलन से बस ओ लुंडो बस एडा सब मानू मनावा के धक ना दे लुंड धक ना दे रे तमाम सजी मना भी करे तो के धक ना रे के फायदो धक दे धक ना दे मले सावली है धक दे वो गुलाब बलोज दा उड़ाई ने ना ओ लुंडो ख्याल कर कुछ हड़ मारे जरी छोरे हां गुलाब वठे वने धक तो रे सवलो करे वने भाई ना जो ने खास के लिए चक्कर को पप्पू जमाली मल करे रे करे ना बात तो दिन के धक्के नहीं आ रही है तुझे बरोजन के बिन के धक्के नहीं आ रही हैं ऐं भलो मुकाबलो हले पियो होशियार दिया हानेस न धक्के ॾिया रहिया ताड़ी लगे पप्पू जमाली जे लाइ इहो थी गई अरे बलोच ताड़ी लगे बलोच जे लाइ दोस्तों शादी राव कुड़ा चढ़ाए को ताए दिखार खानदानी ही मल्ला दिखार वाह हर ठीक अच्छी तालीम में आपका आया शाबाश वाह यानी वाह रहमान दलच के नाम में अच्छी हो तालीम में आपका पहला आया आशा कदर के रहमान बलोच नाम पे
अचियो लीडर सैयद आयाशा हेड़ा लीडर के पड़ो बडाले पहलवान हबीबुल्लाह बारण इनाम दे लाओ करेंगे आप दिली मेहमान बिल्ला रलाक्षी दिए सब पहलवान इनायत खास के लिए 500 रुपया आप दिली खुश के आशिम खुश मला खड़े पोतानी की भली कर बचाऊं धिकारी न छड़ी न थमोए बघड़ा किथे बुधी न मराऊं महबूबन जे मेड़ में सबनन का पेरी हजरत पीर पथो रहमतुल्लाह अलैह जात वाले मेले जी सबनन पांजीड़न के अकीदतमंदन के मुरीदन के हिते जी सबनन कौमन के मु नाचीज फकीर पहलवान अयाज अली शाही तरफा अस्सलाम वालेकुम या अली मदद अल्लाह सही आवा के इज्जतन सा नवाजे अल्लाह सही आवा जो वक्त बुलंद फरमाए आवा के जे मलाकड़े जी खुशी हुजे एकड़ी जोरदार ताड़ी नहीं मुके बुधायो मौला सही आवा के सलामत रखे ये नहीं देखो ताड़ी बजाई दो मुंह समेत मदीने वाले जो दीदार करना ताड़ी लगे एकड़ी जोरदार भाई नारो लगे नारे मौला आवा के सलामत रखे अजी बाकायदा दमादम मस्त कलंदर ये समझो कल शमलो हो अजी बाकायदा पेरी धमाल है असा आयल सबनन मेहमानन के दिल जी गहराइन सा भली करे खुशामदीद चौंदा खास तौर पे रजब राइमे के देखो थर जो मोर पहलवान है आई सोशल मीडिया जो आई इंटरनेशनल लेवल ते एक मशहूर शोहरत याफ्ता पहलवान पोतो है जेनो मुकाबलो है पहलवान गुलाम नबी शीदी सा अजी इंशाल्लाह बेहतरीन मुकाबला थींदा तवा जो असा जो साथ रहंदो त मल पहलवान बाकायदा मुकाबला कंदा सदामा मल करे देखार आई बी अपील है मुजी सबनन सा त रज़ाक मला असा जो पहलवान पाए आई गडो गड अनाउंसर पाए जेका दोस्त पांजे हुजण जो एहसास ॾियारण चाहिन था उहे मेहरबानी करे रज़ाक दा इनाम जरूर मोकले ॾियन मौला सी सलामत रखे जो खोसो भाई बेहतरीन पहलवान ॾिसो न चाहतो के मुकाबला ताई सकते वाह 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 अल्लाहु अकबर बस सदामत आओ थी धक न दियस बाबा नाउ थी घर में विडियो पियो ही तुजो घर में विडियो पियो ही अल्लाहु अकबर ठुप गोड़े विधई को मसलो कोने मल में धक दा जुंदो है इनके ठायो वाह वाह गुलाब बलोच मौजूद है मलाकड़े में उमेर शीदी है पहलवान लाला पप्पू जमाली मौजूद है अदबे जी मुकाबला इंतहा इस डॉक्टर मंजूर बुरोई के दिल जी गहरा इंसा भलीकार चौथा आई मोहतरम जनाब हुसैन जत्त के भलीकार आई पप्पू लाउड वाले ना रज़ाक जी पारत है वहां के अदबे जी मुकाबला इंतहा इस उमेर होशियार थी वाह 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 लाला बस उमेर शीदी ओ शीदी दाव थी मुसलमान थी अज कलमू भरबला ओ शीदी अज कलमू भरबला ना बाना जिन छड़े भूत छड़े पर शीदी न छड़े शीदी अज बाबा भाई मा टपड़ कढियो पड़न गुलाम नबी खामोश तो बैठो है समझाइन पर न चुप बॉर्डर शीदी के वाह वाह जब्बार पालारी भले भले उठन जो धणी है जब्बार पालारी उमेर शीदी के सबई दिल खोले इनाम दो आई अवी अगर जे पहलवानन के 10 रुपया दीदा तब इतरी हाथ पे जिया मुकाबलो इंतहा ही सकता है 1100 रुपया फिलहाल मोट मौजूद है 1100 रुपया 100 रुपया भी बची चुको है वाह वाह इते हां इते थोड़ी देर में जहाज में चढ़न वारो होशी थी छो जो ही इनायतुल्लाह खास कली सिंध जो अर्धो पहलवान है वाह वाह वीर हसन सोलंकी जी वडी मेहरबानी वाह 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 इते थोड़ी देर में हां इनायत इते चली लो थोड़ी देर में परवास थियण वारी है 700 तैयार आप थोड़ी देर में परवास थियण वारो है ये जहाज उड़ांदो फर बजे बात करे दी मेरे वाह 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 बिल्ली जोड़ी अखियों को दिल से मल्ला वाह अमीर लोड गुलाब बलोच बिल्ला तेज और हाँ मदद गुलशन पावर साहब मलाकड़े मौजूद है सुबाने ना ब्या पहलवान उते गुलाब बलोच छड़ो ना उते खड़ बजे पा करे ली मेरे हल देसी टी हाँ अरे बच्चे वाह 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 अरे वाह वाह अरे शाहनवाज ताकत वीडियो पे पर वसीम को वीडियो पे अब उस्ताद बता रहा क्लियर नसेलो शीदी नसेलो उस्ताद बता रहा फैसलो कंदो उस्ताद मतारो फैसलो कंदो अब वसीम शीदी खटेलो उस्ताद मतारो फैसलो कंदो वडो है असाजो अब मल गड थी
वई को मसलो कोने पहिरीं जाठो वसीम जो लॻियलु तॾहिं असां ॾिठोसीं पे नथ पेजिया मुकाबलो ताईं सत हिकिड़ो वारो ही ॿियो वारो ही टियों वारो ही चौथों वारो ही पंजों वारो ही छहों वारो ही सतों वारो ही अठों वारो ही नव वारो नव वारनि खां बची वियो पहलवान हेॾा गुलाम नबी शदीद वारा कया बाक़ाइदा रजब राय खे वरी जाठो लॻो छॾाइण जी कोशिश करे रहियो पहिरियों रजब राय वाह वाह रजब वाह ही बॻिया गुलाम नबी है आवाम जी दिलनि में हलचल पैदा करण वारी जोड़ी भई बाक़ाइदा पूरी तरीक़े सां मुक़ाबलो करे रहिया आहिनि ऐं बहितरीन मुक़ाबलो करे रहिया आहिनि वाह वाह वरी वारा थिया पहलवान गुलाम नबी शदीद खे बची वियो पहलवान गुलाम नबी शदीद जाठो लॻो पहलवान रजब राइमे जो वारे रजब राइमा तुझी मनू वारे सीधी तुझो बचल सीधी जी चेल में जन स्प्रिंग पयल हुजन सीधी जी वॾी कसरत थियल आहे सीधी जी वॾी महिनत थियल आहे सीधी जी वॾी एक्सरसाइज थियल आहे वाह सीधी वाह ही सीधी जे तेल जी महिनतूं थियल आहिनि जे खाधल आहिनि पर साईं रजब राइमो ऐं लतीफ़ खुश्क जी वॾी महिरबानियूं जे रज़ाक मला खे 200 रुपया इनाम ॾिनूं वॾी महिरबानियूं लतीफ़ खुश्क साहब जिन जूं मुक़ाबलो इंतहाई सख़्तु आहे ॾिसो त छा थो थिए वाह वाह पर अञा कंहिं पहलवान तरफ़ां को हतमी फ़ैसिलो कोन थियो आहे ऐं रज़ाक मला जी हवा खे पार ते अदा लतीफ़ जो भेद थोराइतो जे रज़ाक मला खे इनाम ॾिनूं ऐं ॿियनि दोस्तनि सां बि रज़ाक मला खे इनाम ॾियो वाह 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 न साईं न रजब बि रजब आहे त शीदी बि शीदी आहे ॿई भला पहलवान आहिनि ॾिसो त छा थो थिए रजब जी चेल में बि ॼण स्प्रिंग पयल हुजनि वाह 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 मूंखे लॻे थो ॾिसो त छा थो थिए ॿई पहलवान ख़तरनाक पहलवान ताड़ी लॻे हिकिड़ी ज़ोरदार ताड़ी लॻे ताड़ी अहिड़ी वॼायो जो पूरो मैदान गूंजे देखो ताड़ी वजाइंदो मदीने वारो दीदार कंदो ताड़ी लगे हिकिड़ी ज़ोरदार वाह 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 शीदी वसीम शीदी दसे वियो ताड़ी लगे वसीम शीदी जी वाह अरे शीदी वाह सॼो आया छा जो कमु आहे छा घुरायो अब अहिड़ा भला पहलवान ईंदा त पंहिंजे ज़िले जी इज़त थींदी मेलो चमकंदो मेलो ठहंदो माण्हू ईंदा इन जे करे तूं तूणी कढाए किना थो भॼे बाबा जांचा हणी हणी थकी पियो आहियां जहिड़ो काठ में बि जांचा हणा क़ुरान कंदो थर जो सॼो गे न खाधो बाबा असां त मल कोंदा हणूं तूं हलियो बोला नबी ये आने भाड़ियो कोन थी को मुसलमानू थी मोह दे घुरायो अंसी असां जो महिमान है तो ते बिल वरी करायूं था 2800 बिल थियो अञा बि बिल थींदो ऐं हिकु जे मुंह वीडियो वारो के वारन का बच्चे वाला नजर आयो पता जाठो लगो पहलवान गुलाम नबी शीदी जो मुकाबलो इंतहाई सख्त है भाई बेहतरीन पहलवान है भाई सुना पहलवान है आई असा मोहतरम जनाब इंचार्ज मोहतरम जनाब मोहम्मद हसन पिताफी जा बेत थोरा तायूं जेको पीर पटे ते इंचार्ज पाए आई असा जे गुलाम लाते रही चुको है मुख्तलिफ थानन ते ठठे जिले में रही चुको है जेको असा के हमेशा पाइंदो है मोहम्मद हसन पिताफी साहब जिन जी वडी मेहरबानियों हद पेजिया होनेस्ट ऑफिसर है वाह वाह मुकाबलो इंतहाई सख्त ॾिसो था छा थो थिए तमाम बेहतरीन वाह 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 इते रजब इते उको करी हाँ खड़े पाने बाग रली में वेड़े हल साईं अज तो मुखे लगे तो गुलाम नबी जो पासो गैराबाद थी हो यार गाल बुधो रजब पांजो मेहमान है पांजो भाई जिया पहलवान जमाली पप्पू जमाली आई पहलवान मंगलार बाबा ही इम्तियाज मंगलार भलो पहलवान है ऐसा सिंध पुलिस जा भी थोड़ा तायूं बोला सिखन सलामत रखे सिंध पुलिस जी बड़ी मेहरबानी वाह 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 क्या बात है वाह 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 हल सही इम्तियाज होशियार थी जे जमाली थे जा होशियार इम्तियाज मंगलार वाह रे वाह 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 ना 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 वाह रे जमाली वाह 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 किरी किरी चली वियो इनके चेबो जिन असा के नाम मोकलियो बोला सिखे सलामत रखे जेके दोस्त नाम रवाने रहिया उन जी वडी मेहरबानी जी रजब राइमे के दिल खोले नाम दो रजब राइमे के केर खाली न छड़े ऐ सभई दोस्त दीदा कतरो समुंडे होशियार वसीमा होशियार शाहनवाज हाथे वाह रे वसीमा वाह कोई बोलो ठुप देरी कोन गई वाह रे वसीम शीदी के दिल खोले इनाम दियो वाह रे वसीम शीदी वाह दीदो वेलकम कहते बाबा मुकाबला इंतहाई सख्त वाह 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 रे वाह सदाम मलावा वाह इनायतुल्लाह खास कली वाह वाह असा मोहतरम जनाब आमिर साहब के ऐं हुसैन साहब के बड़ी कार चौथा वाह वाह मुकाबलो इंतहाई सख्त है ॾिसो त छा थो थिए इते वाह 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 की दुनिया में तमाशा न बना ये तमन्ना है कि आजाद तमन्ना ही रहूं दिल मायूस को मानूस तमन्ना न बना तूने दीवाना बनाया तो मैं दीवाना बना अब मुझे होश की दुनिया में तमाशा न बना हाय ना होशियार में इते
मोकलिस हाणे पंहिंजे भाउ खे रली में वेड़े वाह 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 हल कभी गालियूं सफ़ा तो तू खटी या मां खटा पहलवान रजब राइमे के दिल खोले इनाम दो पहलवान रजब राइमे के दिल खोले इनाम दो वाह वाह मुकाबलो इंतहाई सख्त है वाह 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 हल सही मुकाबलो तालो सख्त है ॾिसो बचा तो थिए वाह वाह हल सही क्या बात है अब भाई गले में गिरा तो तुझे इते हां दे कौन हुआ चले हां खड़े मांगे भाग के रली में गए कैसी गले में तो थोड़ी गुलाम छड़ू दे हां खड़ी ने तो के इनाम कौन मिलो हां ये मथे करे हां मथे भले फाटे को मसलो कोने अस्पताल में जीवन होशियार हो हां खड़े मांगे भाग के रली में गए मथो वरी बचायो होशियारी करे बस गुलाम बस गाओ की मोह पियो है वारे गुलाब बोलो तो तुझे बजारी हली रही है जंहिंमें असांजे चीफ ऑफ आर्मी मोहतरम जनाब सैयद आसिम मुनीर शाह बाक़ायदा बेहतरीन कदम खयो आहे शहबाज शरीफ बेहतरीन कदम खयो आहे हुआ त असीं केतिरी बि तनक़ीद करियूं पर हिन ॻाल्हि ते असां एप्रिशिएट कंदासीं जिन पूरी दुनिया जी नज़रूं पाकिस्तान न करे छॾियूं आहिनि ऐं पाकिस्तान ज़िंदाबाद जा नारा लॻा पिया आहिनि अवां सभिनीनि सां अपील थो करियां आऊं पाकिस्तान जो नालो थो वठां पाण सभु पाकिस्तान सां मोहबत करियूं था सिंध सां मोहबत करियूं था आऊं चवां पाकिस्तान ऐं चवां ज़िंदाबाद पाकिस्तान मौला सिंह के सलामत रखे अल्लाह सिंह असांजे मुल्क जी पूरी दुनिया में नालो रोशन करे बड़ी मेहरबानियूं कुर्ब लाउती अब्दुल लतीफ चई कुछ न ॻाल्हाइन जेके खुदीअ खे खाइन हली तकिया पसो तिन जा कन पट कापड़ी कानो चा कन कट धुआं जिन दुखाया हली मथे हथ खाक जिनी जी खट हली तकिया पसो तिन जा बड़ी मेहरबानी मीर हसन सोलंकी साहब जिन जो मौला सिंह सलामत रखे अब साईं संदरो कर मलागणो केर ना बने मेहरबानी करे अञा राइमू बाई में अञा राइमी मुंहिंजी मल रहियल हथ बजे वाह सख्त मुकाबलो असां पाक आर्मी छोराइतन जो असांजे मलाखड़े में पहुता साहब जे मलक साहब हिदाया शाह तादलो शीदी खुशक हण यो मेरे शागिर्द उस्ताद खुश हण थोकीज खबर पैस ये भिटाई दे मुकाबला कदो आसिफ खुशक वाह सदामत या वारा सदामला वारा तो करे खास के लिए बच्चे पे सख्त मुकाबलो वाह अशाद खास के लिए वाह खास के लिए हर पाने भाग रन ते पिल रखे 15वीं सदी में सैयद ही कुरान बतान प्यार ली साईं ते पिल रखो इन चरियन के पोइ ॾिसूं था अबा ना मलागणो ना फटाए दोस्तों मेहरबानी करियो अबा दोस्तों मेहरबानी करियो अञा ना करियो पोइते मेहरबानी करो वही रो दोस्तों मलाखड़े में ढेरों थी पियो आख़िरी में कुछ मलू रहिजी वियो जेको मलाखड़ो इते पूरो कयो मीर हसन सोलंकी खे इजाज़त ॾिजो अल्लाह हाफ़िज़।